जीरो जागंदो मोजज़ो। ॻोठ हुसैन कोंजाईअ जो हिकु ॿियो जनाज़ो दड़ो बैराज ते पुल न हुअण करे तख़्ते ते रखी बैराज जे पाणीअ मंझां पार करायो वियो। अॻु बि अहिड़े वाक़े ते वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह तकिड़ो नोटिस वरितो हो, पर इहो नोटिस ख़बर नाहे कहिड़े रदीअ जी टोकरीअ जे हवाले थी वियो, जंहिं ते कुझु ॾींहंनि जी वठ पकड़ खां पोइ माठि थी वई। ॻोठाणा अॼु बि साॻिए अज़ाब हेठि गुज़ारे रहिया आहिनि। साॻे ॻोठ हुसैन कोंजाईअ में गुलाम मुस्तफ़ा कोंजाईअ जी 4 साला न्याणी शहज़ादी वफ़ात करे वई, जंहिंजो जनाज़ो पिणु ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत थर्माकोल नुमा तख़्ते ते रखी दड़ो बैराज जे RD 72 वटां पार करायो हो। इहो ई हितां जे मिसकीन ग़रीब माण्हुनि जी बेवसीअ जो जीरो जागंदो मोजज़ो आहे, जंहिं ते चूंडियल नुमाइंदनि समेत सिंध हुकूमत बि को ध्यानु न ॾिनो आहे, जंहिं जे करे दड़ो बैराज जे हिन पार रहंदड़ सवें ॻोठनि जा माण्हू अॼु बि पत्थर वारे दौर में जी रहिया आहिनि, जिन जी को बि वाहर करण वारो कोन्हे त शहर चौहड़ जमालीअ जे नेवी कैंप भरिसां दड़ो बैराज ते बि के इंसान रहनि था, जिन खे बि सहूलतुनि जी ज़रूरत आहे। वज़ीर आला सिंध जे अॻूणे वाइदे खे बि को पाणी न मिली सघियो आहे त वरी मथां हिकु ॿियो जनाज़ो जीरनि जी बेवसीअ जो शिकार थी वियो आहे। इख़्तियारियूं नोटिस वठी दड़ो बैराज जे RD 72 वटां पुल क़ाइमु करे ॻोठाणनि खे सहूलतूं मुहैया कनि। इरमनाज़ HRJDU न्यूज़ हैदराबाद।